बादशाही जो चंद सदाई चमकंदो रहे। कीजन मोहाणी जे अगवाड़ी में हिन ढंढ जा 4 चङा साईं जन खे पहिरें पवण जी मोकल था घुरनि। ठीक आहे, अचण ॾियो। बादशाही जो खैर हुजे। जो काका बाबा साईं असां गरीब मां गंद जिले जे गोद में बाबोरा पेनाम जिंजू किखी हां खारियूं छिछी हां छद न्याण मजन बेड़ी में तरंजा मासूल योगाड़ी जे असां जे ॼण खां मिले महांगा आहिनि साईं। वज़ीर सुल्तान जो इकबाल बुलंद हुजे। तव्हांजी कहिड़ी राय आहे? हुकूमत जो कारवार हलाइण ऐं रैयत जी चेल टकोर ऐं उन जी भलाई जे कमनि करण लाइ महसूलनि ऐं छलनि जो इंतज़ाम हलंदड़ आहे ऐं ज़रूरी बि आहे। बाक़ी अवी राज़ जा राणा आहियो सरकार। माफ़ नथियूं करे सघिजां, अलबत उन में कुझु सवलात करे सघिजे थी। वज़ीर हुकुम थिए बाबा सरकार।